أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم إلا من تاب وآمن وعمل عملا صالحا فأولئك يبدل الله سيئاتهم حسنات وكان الله غفورا رحيما ومن تاب وعمل صالحا فإنه يتوب إلى الله متابا صدق الله العظيم। अल्लाह रब्बुल आलमीन इंसान ज़ात खे पैदा कियो आहे ऐं इंसान पंहिंजी ज़िंदगी जा टे मरहला दुनिया में गुज़ारे थो पियो। पहिरियों त इंसान पंहिंजी माउ जे पेट में ज़िंदगी गुज़ारे अचे थो पियो 7, 8 ऐं 9 महीननि ताईं। वरी जॾहिं दुनिया में अचे थो पियो, दुनिया में अचण खां बाद में इंसान जी ज़िंदगी जा जेके मरहला गुज़रनि था, वो पहिरियों मरहलो त इहो आहे ॼमण खां वठी करे जेसीं ताईं इंसान जो अक़ल कामिल थिए, इंसान पंहिंजे बुलूगत खे पहुचे थो पियो, उन वक़्त ताईं त अल्लाह तबारक व ताला इंसान खां आमाल जे बारे में पुछा ई न कंदो। पोइ इंसान खां सवाल न थींदो, हिसाब किताब न थींदो। सभु गुनाह जेके बि इन ॿार खां थिया अल्लाह तबारक व ताला उनखे माफ़ करणु फरमाईंदो। इन ज़िंदगी जे अंदरि जेको ॿार इबादत करे थो पियो, अल्लाह तबारक व ताला जी जेका इबादत करे थो पियो, उन इबादत जो अजर उनखे मिलंदो। नफ़ली इबादत थींदी उन जी, ऐं उनजे वालिदैन खे मिलंदो, पीउ ऐं माउ खे। चूँकि असुल तरबियत करण वारा ॿार जा जेके हूंदा आहिनि उहे पीउ ऐं माउ हूंदा आहिनि। पीउ ऐं माउ जेकॾहिं ॿार जी तरबियत करे थो, इस्लामी तरबियत करे थो, निमाज़, रोज़ो, ख़ैर ख़ैरात, सुठा कम, सुठो ॻाल्हाइणु उनखे सेखारे थो पियो, त अल्लाह तबारक व ताला उन जे वालिदैन खे बि इन जो अजर ॾींदो। उहो ॿार जॾहिं बालिग़ थिए थो, बुलूगत जे हद खे पहुचे थो पियो, अक़ल उनजो कामिल थी वञे थो पियो, त पोइ अल्लाह रब्बुल आलमीन जा अहकामनि जो मुकल्लफ़ थी पवे थो पियो। पोइ निमाज़ बि इन जे मथां हाणे फ़र्ज़ु आहे। रमज़ान मुबारक अचे त रोज़ा उन जे मथां फ़र्ज़ु आहिनि। जेकॾहिं माल ऐं मिल्कियत अल्लाह तबारक व ताला उनखे अता कयो आहे त उनजे मथां ज़कात बि फ़र्ज़ु आहे, ऐं उनजे मथां बैतुल्लाह जो हज बि फ़र्ज़ु थी वञे थो, जेकॾहिं उन वटि माल ऐं मिल्कियत आहे पियो। त पोइ अल्लाह तबारक व ताला इन ज़िंदगी जे बारे में इंसान खां सवाल कंदो, जेका बुलूगत खां बाद में मरण ताईं गुज़ारे थो पियो। पोइ इंसान खां यकीनन निमाज़ जे बारे में सुवाल थींदो, रमज़ान मुबारक जे रोज़नि जे बारे में सुवाल थींदो। जेकॾहिं इन ज़िंदगी जे अंदरि इंसान गुनाह जा कमु करे थो, त अल्लाह तबारक व ताला उन गुनाहनि जो बि ज़रूरु हिसाब किताब वठंदो। त आख़िर इंसान आहे, इंसान खां नेकी जा कम बि थी था वञनि पिया, इंसान खां बुराई जा कम बि थियनि था पिया। नेकी जो अल्लाह तबारक व ताला उनखे अजर अता कंदो। जेके बुराइयूं करे थो पियो, बुराई वारी जेका ज़िंदगी इंसान गुज़ारे थो, शिरक में गुज़ारे आयो, कुफुर में गुज़ारे आयो, या मुसलमान त आहे शिरक कुफुर खां पाक आहे, पर उहो बेनिमाज़ी आहे, रोज़ा न रखे, ज़कात न ॾिने, कंहिंखे गार ॾिने, कंहिंसां ख़राबु ॻाल्हाए, उन जे बारे में मुसलमान खे ज़रूरु सज़ा मिलंदी आख़िरत में। इंसान जे लाइ पोइ अल्लाह तबारक व ताला जो क़ाइदो ऐं कानून रखियो आहे, जेकॾहिं इंसान मूं रब जे अज़ाब खां बचणु चाहे थो, गुनाहगार बानो आहे, या मुशरिक ऐं कुफुर वारी ज़िंदगी, शिरक वारी ज़िंदगी गुज़ारे आयो आहे, हाणे जेकॾहिं उहो पछताए थो पियो पंहिंजे शिरक ऐं कुफुर ते, उन माण्हू जे मथां लाज़िम अची बणिजे थो त पोइ तौबा इस्तिग़फ़ार करे। त हिन आयात जे अंदरि जेका मूं अव्हां जे साम्हूं तिलावत कई आहे, अल्लाह ताला इन ॻाल्हि जो बयानु कयो आहे
तो माना दुनिया जे अंदरि रही करे 4 कम तूं करे आ, पोइ 5 कम मां रब्बुल आलमीन कंदुमि। रब साईं फरमाए तो इंसान कहिड़ो बि गुनाहगार आहे, नमाज न पढ़े, रोज़ा न रखे, ख़ैर ख़ैरात ज़कात अदा न कयईं, बैतुल्लाह जो हज न करे आयो आहे फ़र्ज़ हुजण जे बावजूद भी, या पंहिंजी ज़िंदगी गुज़ारे आयो आहे कुफ़ुर ऐं शिरक में, त रब साईं फरमाए थो मां रब इन इंसान खे जेका ज़िंदगी अता कई आहे, सेहत अता कई आहे, जवानी अता कई आहे, माल ऐं मिल्कियत अता कयो आहे, हाणे इंसान जे मथां लाज़िम आहे त पंहिंजे शिरक ऐं कुफ़ुर खां, पंहिंजे गुनाहनि खां अची करे तौबा इस्तिग़फ़ार करे। इल्ला मन ताब, फरमाए तौबा इस्तिग़फ़ार करे, यकीनन मां रब उन जा गुनाह माफ़ करणु फरमाईंदुमि। तंहिं करे इंसान जे मथां लाज़िम आहे त पंहिंजे कयल गुनाहनि ते इंसान तौबा ऐं इस्तिग़फ़ार करे, त अल्लाह तबारक व तआला जी ज़ात त तव्हां असांखे तमामु वेझी आहे। रब साईं त तव्हां असांखे सॾे थो पियो। बुज़ुर्गनि खां ॿुधो आहे, ग़ालिबन हदीस पाक जो मफ़हूम आहे त अल्लाह रब्बुल आलमीन जी रहमत राति जे आख़िरी वक़्त में इंसान ने मुतवजे थिए थी वई, पोइ फ़रिश्तो ऐलान फरमाईंदो आहे त भला आहे को गुनाहगार जे पंहिंजी ज़िंदगी गुनाहनि में गुज़ारी आहे, त उथे ऐं तौबा इस्तिग़फ़ार करे, त रब साईं फरमाए थो मां उनजी तौबा इस्तिग़फ़ार क़बूल करे कुफ़ुर ऐं शिरक वारा गुनाह बि उनजा माफ़ करणु फरमाईंदुमि। तंहिंजे माना लाज़िम आहे त इंसान तौबा इस्तिग़फ़ार करे अल्लाह रब्बुल आलमीन जे दरवाज़े ते, चूँकि इंसान त गुनाहगार आहे। जेकॾहिं शिरक ऐं कुफ़ुर न कयो अथई तबे त इंसान गुनाह जा कम थो करे पियो, कॾहिं निमाज़ न पढ़े, कॾहिं रोज़ा नथो रखे, कॾहिं कंहिंखे गार ॾिए थो पियो, कॾहिं कंहिंजी गिला करे थो पियो, केॾा सख़्तु तरीन गुनाह इंसान करे थो पियो। तव्हां असां जेकॾहिं 2 या 4 माण्हू पाण में गॾिजी करे वेहूं था पिया, त ज़ाहिर आहे मुस्लमान जी ज़ुबान मां जेको पको ठको मुस्लमान आहे, 5 वक़्त निमाज़ पढ़े थो, तबे मुस्लमान खां मुस्लमान जी गिला थी वञे थी पई। हालांकि क़ुरान मुक़द्दस जे अंदरि रब साईं फरमायो आहे वला यग़्तब बाज़ुकुम बाज़ा अयुहिब्बु अहदुकुम अन याकुल लहम अख़ीहि मैता, इंसान खे घुरिजे त गिला न करे ॿिए मुस्लमान जी। जेकॾहिं के मुस्लमान भाउ जी गिला करे थो पियो, रब्बुल आलमीन फरमाए थो उनजो जुर्म एतिरो आहे ॼण त पंहिंजे मुअल भाउ जो गोश्त खाए थो पियो। केॾो वॾो जुर्म आहे। अहिड़ा गुनाह तव्हां असांखां खिलंदे खिलंदे थी था वञनि पिया, काचारनि में थी वञनि था पिया, त इंसान जे मथां लाज़िम अची बणिजे थो त इल्ला मन ताब तौबा इस्तिग़फ़ार करे, त रब साईं फरमाए थो पोइ मां उनजा गुनाह माफ़ करणु फरमाईंदुमि। जॾहिं इंसान पंहिंजे पोयनि गुनाहनि ते तौबा इस्तिग़फ़ार करे, पंहिंजे ईमान खे मज़बूत करे, व आमन इल्ला मन ताब व आमन। मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम जी क़ौम जे लाइ हिकिड़ो वाक़ियो ईंदो आहे, चूँकि तौबा इस्तिग़फ़ार जे लाइ इहा शइ ज़रूरी न आहे त इंसान कंहिं मस्जिद में वेही करे, कंहिं वॾे मजमे में वेही करे तौबा इस्तिग़फ़ार करे त पोइ अल्लाह तबारक व तआला उनजा गुनाह माफ़ कंदो। जेकॾहिं अकेला में वेही करे त गुनाह माफ़ न कंदो, ईअं न आहे। बल्कि इंसान पंहिंजे राति जी उंधाई में पंहिंजे घर जे अंदरि, जॾहिं त पूरे जा पूरा घर भाती सुम्हिया पिया हुजनि, पूरी काइनात निंड पई हुजे, पखी परिंदा निंड पिया हुजनि, राति जो उथी करे जेकॾहिं इंसान तौबा इस्तिग़फ़ार करे, वज़ू करे, 2 रकातूं नफ़िल पढ़े ऐं मुसल्लो रखी करे अल्लाह रब्बुल आलमीन जे साम्हूं पंहिंजी इज़त वारी पेशानी झुकाईंदो, तौबा इस्तिग़फ़ार कंदो, त यकीनन अल्लाह ताला इन जा गुनाह माफ़ करणु फरमाईंदो। अहिड़ो वाक़ियो ईंदो आहे हिकिड़ो मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम जे वक़्त में काद साली आई, बारिश न वसे पई, क़ौम सख़्तु परेशान हुई, क़ौम परेशान, माल ऐं मिल्कियत तबाह थिए पई, बुख ते जेको आहे सो ढोर ढगा मरनि पिया, इंसानियत पाणी जे लाइ परेशान हुई। मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजी क़ौम खे गॾु कयो, इन जे लाइ त अचो अल्लाह रब्बुल आलमीन खां गॾिजी सजी करे दुआ घुरूं तव्हां त अल्लाह तबारक व तआला तव्हां असांजे मथां पंहिंजी रहमत फरमाए, बारिश वसी पवे। मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम क़ौम खे गॾु करे अल्लाह तबारक व तआला खां मींहं जे लाइ दुआ घुरणु शुरू कई, त अल्लाह रब्बुल आलमीन जे तरफ़ खां जवाबु आयो, मूसा तुंहिंजी क़ौम जे अंदरि जेके तुंहिंजे साम्हूं माण्हू वेठा आहिनि, इन्हनि में हिकिड़ो अहिड़ो त इंसानु वेठो आहे जंहिं मूं रब सां एॾी मूं रब जी नाफ़रमानी कई आहे, मां रब उन ते सख़्तु नाराज़ आहियां। तुंहिंजी क़ौम जी तौबा इस्तिग़फ़ार क़बूल नथो कयां पियो, तुंहिंजी क़ौम जी दुआ त क़बूल नथो कयां पियो, पर तुंहिंजी बि दुआ मां क़बूल नथो कयां पियो। जेसीं ताईं इहो माण्हू इन मजलिस में आहे तेसीं ताईं मां कंहिंजी बि दुआ क़बूल न कंदुमि। ऐलान कर त इहो माण्हू जेको वेठो आहे मूं रब जो नाफ़रमान आहे, उहो निकिरी वञे त मां रब तव्हां सभिनि जूं दुआऊं क़बूल करणु फरमाईंदुमि।
मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम ऐलान कयो को अहिड़ो माण्हू त आहे जेको अलाह जी नाफ़रमानी करे आयो आहे ऐं सख़्तु तरीन अलाह तबारक व तआला उन माण्हू जे मथां नाराज़ आहे। तंहिंजे करे लाज़िम अची बणिजे थो उहो माण्हू उथी वञण खां बाद में रब साईं फरमाए थो मां तव्हांजी दुआ क़बूल करणु फरमाईंदुमि ऐं बारिश वसाईंदुमि। उहो माण्हू ग़रीब त सम्झी वियो त अलाह तबारक व तआला मुंहिंजे लाइ चवे थो, मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम मूंखे चवे थो पियो। पोइ उते बुज़ुर्ग लिखियो आहे त वेठे वेठे ई उन दुआ घुरी आहे अलाह तबारक व तआला खां, रब एॾी त ज़िंदगी गुज़ारी आहे, तूं मूंखे सिहत ॾिनी आहे, तूं मूंखे जवानी ॾिनी आहे, तूं मूंखे माल ऐं मिल्कियत ॾिनो आहे, मां गुनाह कंदो रहियो आहियां पर तूं मुंहिंजा आइब ढकींदो रहियो आहीं। जेकॾहिं अॼु मां हिन भरियल मजलिस मां उथी करे ॿाहिरि वेंदुमि त दुनिया जे माण्हुनि जे साम्हूं मुंहिंजा गुनाह खुली पवंदा। रब अॼु मां इन जॻह ते वेठे वेठे तोखां तौबा इस्तिग़फ़ार कयां थो, तूं न मुंहिंजा गुनाह माफ़ कंदे त केरु गुनाह माफ़ कंदो। उन वेठे ई उते तौबा इस्तिग़फ़ार कया, अलाह तबारक व तआला खां पंहिंजे गुनाहनि जी माफ़ी वरिती अथई। अञा उहो माण्हू उथियो ई न हुयो त अॻु में ई बारिश शुरू थी वई। मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम अलाह ताला जे साम्हूं अर्ज़ु कयो त रब अञा त कोई उथियो ई न आहे, मजलिस उहा ई भरी पई आहे, को बि फ़र्ज़ु उथियो ई न आहे। अगारे इहा ॻाल्हि बयानु कई त मां बारिश न वसाईंदुमि इन हिकिड़े गुनाहगार जे करे, अञा को उथियो ई न आहे, अॻे ई तुंहिंजी रहमत वसणु शुरू थी वई आहे। त रब्बुल आलमीन फरमायो उन बाने इन मजलिस में वेठे ई मूं रब सां सुलह कयो आहे, मूं रब सां उन सुलह कयो आहे, उन सुलह करे उन जेका तौबा इस्तिग़फ़ार कई आहे उन जे करे ई मां रब अॼु तव्हांजे मथां रहमत जो मींहुं वसायो आहे। तंहिंजी माना इंसान जे मथां लाज़िम आहे त कंहिं बि घर जी कुंड में वेही करे राति जी ऊंदाई में उथी करे तौबा इस्तिग़फ़ार करे, यकीनन अल्लाह तबारक व तआला तव्हां असांजा गुनाह माफ़ करणु फरमाईंदो। तॾहिं अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो आहे इल्ला मन ताब, इंसान जे मथां लाज़िम आहे त इंसान तौबा इस्तिग़फ़ार करे, वाह मन पोइ पंहिंजे ईमान खे इंसान मज़बूत करे। ईमान इंसान जो ज़ुबान सां कलमो पढ़ियो त ला इलाहा इल्लल्लाहु मुहम्मदुर रसूलुल्लाह। हाणे इंसान इन कलमे जी माना आहे त अलाह खां सवाइ को बि इबादत जे लाइक़ु न आहे, मुहम्मद अलाह जो रसूल आहे। त हाणे तव्हां असां जॾहिं इहो कलमो पढ़ी करे इन ॻाल्हि जो इक़रार कयो आहे त अलाह खां सवाइ को बि इबादत जे लाइक़ु न आहे, तव्हां असांजे मथां लाज़िम अची बणिजो त इबादत सिर्फ़ु अलाह जी कयूं। तव्हां असां पंहिंजो मुश्किल कुशा अलाह खे मञूं, तव्हां असां पंहिंजो हाजत रवा अलाह रब्बुल आलमीन खे मञूं। जेका बि तव्हां असांखे मुश्किल अचे तव्हां असांजे मथां लाज़िम आहे पोइ अलाह साईं जे दरवाज़े ते मोटी अचूं। अलाह साईं जे साम्हूं अची करे पंहिंजी हाजत पंहिंजी ज़रूरत खे जॾहिं तव्हां सां पेश कंदासीं, यकीनन अलाह ताला तव्हां असांजा मसाइल हल करणु फरमाईंदो। पूरी काइनात खे हलाए थो पियो, सिज खे उभारे थो, चंड खे उभारे थो, सिज खे लाहे थो, राति खे पैदा कयईं, ॾींहं खे पैदा कयईं, पूरी काइनात खे खाराए थो, पीआरे थो, सिहत ॾिए थो, जवानी ॾिए थो। ओ झंगल जे अंदरि जेके जानवर रहनि था पिया, उहे जानवर कुझु अहिड़ा बि त आहिनि जेके ताज़ो ताज़ो गोश्त खाईंदा आहिनि। अलाह रब्बुल आलमीन वक़्त ते उन्हनि खे ताज़ो गोश्त बि खाराए थो पियो। छा इंसान जंहिंजी अज़मत अलाह तबारक व तआला रखी आहे, छा उन इंसान खे अलाह तबारक व तआला ईअं ई छॾे ॾींदो, बुखायल राति जो सुम्हारे छॾींदो, उनजा मसाइल पूरा न करे सघंदो? तंहिंजी माना त इंसान जे मथां लाज़िम अची बणिजे थो त पंहिंजो मुश्किल कुशा ऐं हाजत रवा अलाह रब्बुल आलमीन जी ज़ात खे सम्झे। तंहिंजे करे पुटु ॾे त बि रब साईं जी मर्ज़ी आहे, न ॾे त बि रब साईं जी मर्ज़ी आहे, धीअरूं ॾे त बि रब साईं जी मर्ज़ी आहे, जेकॾहिं पुटु ऐं धीउ गॾे करे ॾे त बि अलाह ताला जी मर्ज़ी आहे। तंहिंजे करे कंहिंखां कुझु बि न थींदो सवाइ अलाह रब्बुल आलमीन जी ज़ात जे। तंहिंजे करे तव्हां असांजो ईमान इहो हुजणु खपे त जेको बि दुनिया जे अंदरि थी रहियो आहे, जेको तव्हां असांखे ॾिसण में अचे थो, जेको ॾिसण में नथो अचे, बसि अलाह तबारक व तआला जी ज़ात ई पंहिंजी पूरी दुनिया खे कारखानो आहे। दुनिया हिकिड़ो अलाह ताला उनखे हलाए थो पियो। अलाह ई ॼाणे थो त केॾी वॾी दुनिया आहे, केॾी वॾी दुनिया जे अंदरि मख़लूक रहे थी पई, सभिनि खे अलाह ताला खाराए पीआरे राति जो को थो सुम्हारे पियो। तव्हां असां करे इहो बि न सोचियो आहे त भई जेको राति जो या ॾींहं जो इहे पखी परिंदा उॾंदा था वतनि पिया, इहे पखी उॾंदा वतनि था पिया, राति जो अची करे कंहिं वण जी टारी ते वेही था रहनि पिया। तवक्कल उन्हनि जी केॾी वॾी आहे। राति जो हवा हले थी पई, एॾी हवा जो उहे वण जेके आहिनि न लुॾनि था पिया, पर नंढी मख़लूक अलाह ताला जी झिरकी जहिड़ा या ॿिया पखी आहिनि, उहे ॿिनि पेरनि खां पकिड़े करे उन टारी खे मज़बूत करे राति जो उते सुकून ऐं निंड करे सुबुह जो वरी उॾरिया हलिया था वञनि पिया। उन्हनि खे यकीन आहे त इन जॻह ते जेकॾहिं असांखे हिफ़ाज़त में रखण वारी ज़ात आहे त उहा अलाह ताला जी ज़ात आहे। एॾो पखियुनि खे बि अलाह रब्बुल आलमीन जी ज़ात ते यकीन आहे, खाराईंदो, असांजी हिफ़ाज़त कंदो। छा इंसान जेको अज़मत वारो आहे, छा अलाह तबारक व तआला उनखे ईअं ई बेकार करे छॾे ॾींदो? कॾहिं बि ईअं न थींदो। तंहिंजे करे ईमान हुजणु खपे इंसान जो, मज़बूत ईमान हुजणु खपे इंसान खे त हाजत रवा मुश्किल कुशा अलाह तबारक व तआला जी ज़ात आहे।
ये ॿ कम रब साईं फरमायो इल्ला मन ताब व आमन, तौबा इस्तिग़फ़ार करे इंसान पंहिंजे गुनाहनि खां, पोइ पंहिंजे ईमान खे इंसान मज़बूत करे, पोइ फरमाए त व अमिल अमलन सालिहा, हाणे इंसान जे मथां लाज़िम अची पाण जहिड़ो त हाणे इंसान आमाल साले करे, आमाल साले। कलमे पाक जे पढ़ण खां बाद में जॾहिं इंसान मुस्लमान थी पियो, हाणे कलमो पढ़ियो अथई त हाणे इंसान जे मथां लाज़िम आहे त हाणे इंसान आमाल साले करे। जेकॾहिं इंसान अमीर आहे त इंसान जे मथां लाज़िम आहे निमाज़ पढ़े, रोज़ा रखे, बैतुल्लाह जो हज बि करे अचे, छो त अल्लाह ताला हुनखे माल ऐं मिल्कियत अता कयो आहे, ज़कात बि अदा करे। जेकॾहिं इंसान ग़रीब आहे त अल्लाह ताला कुझु बि हुनखां नथो घुरे पियो, एतिरो ई त घुरेसि थो, बसि कलमो पढ़ियो थी, हाणे तूं मुस्लमान आहे, हाणे तुंहिंजे मथां लाज़िम आहे त हाणे तूं कम अज़ कम ॿियो कुझु ई न मुफ़्तारी निमाज़ त पढ़ी सघे थो पियो। इंसान जे मथां लाज़िम आहे त इंसान कम अज़ कम 5 वक़्त निमाज़ पढ़े, निमाज़ पढ़े इंसान। निमाज़ अहिड़ी शइ आहे जो क़ुर मुक़दस जे अंदरि आहे त इन्नल हसनत युज़हिबन सय्यात, तव्हां असां जॾहिं निमाज़ पढ़ंदासीं, निमाज़ पढ़ण जे करे अल्लाह ताला तव्हां असांजा गुनाह माफ़ करणु फरमाईंदो, बुरायूं मिटिजी वेंदियूं। पर निमाज़ जे करे, आमाल साले जे करे इंसान जॾहिं गुनाह थो करे पियो, निमाज़ न पढ़ण बि जुर्म आहे, त अल्लाह ताला बेनिमाज़ी जे चेहरे मां पंहिंजी नूरानियत जेका आहे न चेहरे में उनजे मां हटाए थो छॾे पियो। इंसान जे चेहरे ते ई ज़ाहिर थी पए थो त हीउ इंसान बेनिमाज़ी आहे, हीउ इंसान निमाज़ी आहे। तंहिंजे करे अल्लाह तबारक व ताला खे पंहिंजी पूरी खुदाई जे अंदरि वधि में वधि जेकॾहिं महबूब शइ हुई त निमाज़ हुई, तॾहिं त मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे मेराज वारी राति अल्लाह तबारक व ताला निमाज़ ई तोहफ़ो अता कयो, ॿी का बि शइ तोहफ़ो न कयईं। कबी शइ ॾेई छॾिया, रमज़ान मुबारक ॾेई छॾिया, हज ॾेई छॾिया, ज़कात ॾेई छॾिया, पर रब्बुल आलमीन फरमायो त न, जीअं मोहम्मद मुस्तफ़ा तोखे मां आसमाननि ते घुराए करे मेराज करायो आहे, तुंहिंजी उम्मत जे लाइ मां रब मेराज रखी आहे, तूं निमाज़ में रखी आहे। तंहिंजे करे आमाल साले जे अंदरि ज़्यादा में ज़्यादा इंसान करे त कम अज़ कम निमाज़ त 5 वक़्त पढ़े, निमाज़ पढ़े इंसान। निमाज़ जे मथां हदीस शरीफ़ जे अंदरि अचे थो, तव्हां असांजी त सिहत सही आहे माशाअल्लाह, उज़वा सही, सालिम आहिनि, सिहत सही आहे, तव्हां असां पोइ बि निमाज़ ते नथा अचो पिया। मुस्लमान ॾिसो त आज़ान थिए थी पई, आज़ान जे थियण खां बाद में तव्हां असांजे शहरनि जे अंदरि होटल भरिया पिया आहिनि, दुकान भरिया पिया आहिनि, इंसान खे एतिरो बि नथो थिए त भई अल्लाह जे दरवाज़े ते सॾींदड़ आज़ान ॾेई करे चवे थो हय अल सलाह हय अल फलाह, पोइ बि इंसान खे ज़हन जे अंदरि एतिरो बि ख़्यालु नथो अचे त उथी करे मस्जिद जी आज़ान बि ॿुधी आहे ऐं निमाज़ पढ़ी अचां। हदीस शरीफ़ जे अंदरि ईंदो आहे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको साहबी आहे, नाबीनो साहबी आहे, राति जे वक़्त में मस्जिद में अचण में उनखे कुझु ॾुखाई पेश अचे पई, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम ॾे आयो, चई साईं इजाज़त मिले त मां घर जे अंदरि निमाज़ पढ़ां राति जो। साईं जन फरमायो ठीकु आहे, तव्हां राति जो घर में निमाज़ पढ़ी सघो था पिया। थोरो ॿाहिरि वियो त वरी रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ॿीहर घुरायो, घुराइण खां बाद में रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ॾे आवाज़, आज़ान ॿुधींदो? चई साईं आज़ान ॿुधंदो आहियां। त रसूल साईं फरमाए पोइ तोखे घर में इजाज़त न आहे त तूं निमाज़ पढ़े, माना आज़ान जो लफ़्ज़ कननि ते पहुचे, उन मुस्लमान खे इहा इजाज़त नथी मिले त घर में निमाज़ पढ़ी सघे। तोड़े जो माज़ूर आहे, तव्हां असांजा उज़वा सही सालिम आहिनि, ठीकु ठाक आहियूं, घुमंदा था वठूं पिया, पंहिंजो कारोबार इंसान कंदो थो वठे पियो, पोइ बि निमाज़ जो वक़्तु थी थो वञे त इंसान निमाज़ ते नथो अचे पियो। तंहिंजे करे इंसान ज़ात जे मथां इहा शइ बि लाज़िम आहे, कामयाबी जे लाइ, दुनिया ऐं आख़िरत जे भलाई जे लाइ इंसान जे मथां लाज़िम आहे त इंसान आमाल साले करे। आमाल साले जे अंदरि अल्लाह रब्बुल आलमीन वटि सभ खां वॾे में वॾो जेकॾहिं दर्जो आहे त उहो निमाज़ जो आहे। शेख सादी पंहिंजे किताब जे अंदरि फरमाया रोज़ माशर के जहाँ गुदाज़ बुअद अवली पुरसशे निमाज़ बुअद, जॾहिं त क़यामत जे ॾींहुं इंसानियत जी जान ॾकंदी पई, केर बि ॻाल्हाए न सघंदो, इंसान पंहिंजे पगर में ॿुॾंदो पियो, हाल अहिड़ो हूंदो जो अंबिया किरामनि जी ज़ुबान ते बि अल्लाहुम्मा नफ़्सी जा लफ़्ज़ हूंदा, पर उन जॻह ते जेकॾहिं आम इंसान खां अल्लाह ताला सुवाल कंदो त माना सिहत ॾिनीमांइ, जवानी ॾिनीमांइ, माल ऐं मिल्कियत ॾिनोमांइ, आल ऐं अयाल ॾिनोमांइ, छा ॾे अहवाल, मूं रब जी इबादत निमाज़ पढ़ी आहीं या न पढ़ी आहीं, त छा इंसान उन जॻह ते जवाबु ॾेई सघंदो। तंहिंजे करे सिंधी में जीअं चइबो आहे पोइ जे पछताइण खां इंसान अॻु में सोचे, जॾहिं त तव्हां असां मरी वेंदासीं तव्हां असांजा उज़वा कमकार छॾे ॾींदा, दिलि दिमाग़ इंसान जो कमु न छॾे वेंदो, पेर हथ इंसान जो कमु छॾे वेंदो। उन वक़्त में जेकॾहिं अल्लाह रब्बुल आलमीन तव्हां असां खां सुवाल करे त बाना ॾे हाल निमाज़ पढ़ी आयो आहीं या न पढ़ी आहीं, त छा तव्हां असां जवाबु ॾींदासीं। तंहिंजे करे कामयाबी जे लाइ, आख़िरत जी कामयाबी जे लाइ, दुनिया जी कामयाबी जे लाइ इंसान जे मथां इहे 3 शयूं लाज़िम आहिनि। हिकु त इंसान तौबा इस्तिग़फ़ार करे पंहिंजे गुनाहनि खां,
ईमान आणे ऐं अमल साले करे, पोइ रब साईं फरमाए थो इन 3 कम बाना तूं करिया युबद्दिलुल्लाहु सय्यातिहिम हसनात, पोइ तुंहिंजे बुराइनि खे बि मां रब नेकी में तब्दील करे छॾींदुमि। जेके गुनाह थिया रब साईं फरमाए थो तौबा इस्तिग़फ़ार जे करे मां रब उन्हनि सभिनि खे नेकी में तब्दील करे छॾींदुमि। फौलाइक युबद्दिलुल्लाहु सय्यातिहिम हसनात, तंहिंजे करे इंसान ज़ात जे मथां लाज़िम अची बणिजे थो इंसान नेकी करे, छो त इंसान चइबो ई इन खे आहे, इंसान उन्स खां वरितल आहे, माना इंसान मुहबत करे, मुहबत अल्लाह जी मखलूक सां मुहबत करे। शैतान जिन इहा का मखलूक ख़ासि थोरी आहे, शैतान चइबो आहे हर शरारती खे, शैतान जो कम ई शरारत आहे। इंसान जेकॾहिं शरारतूं कंदो थो वधे पियो, अल्लाह जी मखलूक खे इज़ाईंदो थो वधे पियो त शैतान आहे। जेकॾहिं कंहिं ॿिए मखलूक जे अंदरि मखलूक में मुहबत पैदा थी पवे थी पई त उन जे अंदरि उन्स पैदा थी पवे थो, इंसाननि वारियूं सिफ़तूं उन में पैदा थी वञनि थियूं त इहो उहा मखलूक कामयाबु थी वञे थी पई। तंहिंजे करे अल्लाह ताला जी मखलूक जे मथां इंसान खे घुरिजे त रहम करे, मुहबत करे अल्लाह ताला जी मखलूक सां। वाक़ियो ईंदो आहे हिकिड़ो, का औरत ई हुई जेका सरकश औरत हुई, सुबुह ऐं शाम राति ॾींहुं उहा पंहिंजी जेका न बेहयाई वारे कमनि में गुज़ारे पई, बेहयाई जे कम सां वञे थी पई, पर ॾिठई त कुतो आहे जेको उञ थो मरे पियो, कुतो आहे जेको उञ मरे थो पियो। अॻ में तीअं नलका ऐं मोटर वग़ैरह न हूंदा, खूह हूंदा हुआ पाणी जा, पोइ लही विया खूह में, उहो पंहिंजे जेको आहे सो रहे खे पिसाए जूतो पाणी जो भरे उतां खणी आया, उन जूते में पाणी खे न पूड़े रहे खे उन कुते खे पाणी पीआरियो अथई, अल्लाह जी मखलूक जे मथां रहम कयो अथई। अल्लाह जे मखलूक जे मथां जॾहिं रहम कयईं त रब साईं फरमाए थो पोइ मूं खे बि उन औरत जे मथां रहम अची वियो, मां रब बि उन औरत जा सभु गुनाह माफ़ करे कलमे जी तौफ़ीक़ ॾेई करे जन्नत में मोकिले छॾियोमांसि। अल्लाह जी हिकिड़ी मखलूक छड़ो कुते जे मथां उन औरत जेको आहे न रहम कयो आहे। ॿी हदीस शरीफ़ जे अंदरि ईंदो आहे त औरत ई रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं मेराज ते विया फरमाए त औरत ॾिसी आयूं जेका औरत ॿिली जे करे जहन्नम में वई, ॿिली खे ॿधे छॾण खां बाद में न खाधो ॾे पई उन खे, न पाणी पीआरे पई उन खे, न छॾे पई त वञी करे कीड़ा मकोड़ा खाई करे पंहिंजो पेट पाले, पर उनखे ॿधे छॾियो। उहा ॿिली जेका आहे सो उन ऐं बुख ते जेका आहे सो मरी वई। जॾहिं उन ऐं बुख ते उहा ॿिली मरी वई त अल्लाह तबारक व तआला इन ॿिलीअ खे तकलीफ़ ॾियण जे करे उन औरत खे जहन्नम में दाख़िल कयो। तंहिंजी माना इंसान चइबो इन खे आहे त इंसान उन खां वरितल आहे, माना उनजे अंदरि मुहबत हुजणु खपे, अल्लाह जी मखलूक सां मुहबत करे, इंसाननि जे मथां रहम करे। ईअं न आहे त तव्हां असां वटि जीअं हलाल आयो बि हज़म थी वियो, हराम आयो बि हज़म थी वियो, हलाल ऐं हराम जी तव्हां सां वटि तफ़रीक़ बि नथी थी सघे पई। तंहिंजे करे इंसान सोचे त हीअ शइ हलाल आहे त मुंहिंजे लाइ जाइज़ आहे, हीअ शइ हराम आहे त मुंहिंजे लाइ जाइज़ न आहे। हराम जेकॾहिं इंसान खाए थो, हिकिड़ो लुक़्मो जेकॾहिं इंसान हराम जो खाए थो पियो त अल्लाह तबारक व तआला 40 ॾींहं ते उनजी का बि इबादत क़बूल नथो करे पियो। तंहिंजे करे इंसान ज़ात जे मथां लाज़िम आहे त गुनाहगार त इंसान सभई आहियूं, तव्हां असांखां गुनाह थी विया आहिनि, बसि हाणे अची करे अल्लाह रब्बुल आलमीन जे दरवाज़े ते तव्हां असां तौबा इस्तिग़फ़ार कयूं। तौबा इस्तिग़फ़ार करे वामन इंसान जे मथां लाज़िमात, पोइ इंसान पंहिंजे ईमान खे मज़बूत करे, अमाल साले करे, वामिल अमलन सालिया, इंसान अमाल साले करे त इहे 3 कम बाना तूं करे दुनिया जे अंदरि रब साईं फरमाए थो फौलाइक युबद्दिलुल्लाहु सय्यातिहिम हसनात, पोइ मां रब तुंहिंजे गुनाहनि खे तुंहिंजे बुराइनि खे बि नेकी में तब्दील करे छॾींदुमि। छो त रब साईं फरमाए थो वकान अल्लाहु गफ़ूर रहीम आहे, अल्लाह रब्बुल आलमीन जी ज़ात गफ़ूर बि आहे त रहीम बि आहे। ॿाननि जा गुनाह माफ़ करणु अल्लाह रब्बुल आलमीन जो कमु आहे, ॿारनि जे मथां रहम करणु अल्लाह रब्बुल आलमीन जो कमु आहे। तंहिंजे करे तव्हां असां जॾहिं अल्लाह तबारक व तआला खां पंहिंजे गुनाहनि जी माफ़ी वठंदासीं त यकीनन अल्लाह ताला जी सिफ़त आहे गफ़ूर, ॿारनि जा गुनाह माफ़ करणु, ॿारनि खे बख़्शणु, पोइ अल्लाह तबारक व तआला यकीनन तव्हां असांजा गुनाह माफ़ करणु फरमाईंदो। रहीम आहे, उनजो रहम त तमामु वॾो आहे, रहमान आहे, रहीम आहे। आम रहमत अल्लाह रब्बुल आलमीन जी इंसान ज़ात जे मथां आहे, पखी परिंदनि जे मथां आहे। तंहिंजे करे इंसान त अशरफ मखलूक आहे, इंसान जे मथां लाज़िम अची बणिजे थो त इंसान बसि तौबा इस्तिग़फ़ार करे अल्लाह ताला खां पंहिंजे गुनाहनि जी माफ़ी वठे, यकीनन अल्लाह ताला तव्हां असांजा गुनाह माफ़ करणु फरमाईंदो। फरमाए त वामन ताबा वामिला सालिहन फइन्नहु यतूबु इलल्लाहि मताबा, जेको माण्हू तौबा इस्तिग़फ़ार करे थो, अमाल साले करे थो पियो, यकीनन अल्लाह तबारक व तआला रे दरवाज़े ते जॾहिं मोटी अची करे तौबा इस्तिग़फ़ार करे थो, यकीनन अल्लाह ताला बि उनजा गुनाह माफ़ करणु फरमाईंदो। तंहिंजे करे तव्हां असांजे मथां लाज़िम आहे त तव्हां असां तौबा इस्तिग़फ़ार कयूं, पंहिंजे गुनाहनि खां अल्लाह तबारक व तआला जे दरवाज़े ते अची करे माफ़ी वठूं त यकीनन अल्लाह ताला तव्हां असांजा गुनाह माफ़ करणु फरमाईंदो। बाक़ी इंसान जेकॾहिं तकबुर कयईं, इंसान वॾाई में गुज़ारे थो पियो, वॾाई कंदड़ जो त को हाल ई न आहे, अल्लाह रब्बुल आलमीन जे दरवाज़े ते पंहिंजी इज़त वारी पेशानी झुकाइण जे लाइ तयार ई न आहे,
हिकिड़े हदीस शरीफ़ जे अंदरि अचे थो पियो त रब्बुल आलमीन क़यामत जे ॾींहुं मुतकब्बिर माण्हू खे जंहिं वॾाई कई, जंहिं कुफुर कयो, जंहिं गुनाह कया, तौबा इस्तिग़फ़ार न कयईं, गुनाह करण जे बावजूद बि अल्लाह ताला जे दरवाज़े ते अची करे झुकियो न आहे, त क़यामत जे ॾींहुं अल्लाह तबारक व ताला इन इंसाननि जा हे जेको मथो आहे उनखे पेरनि सां ॿधंदो ऐं पेर जेके आहिनि जहन्नम जे ज़ंजीरनि सां जकड़े करे इन सीने सां जेको आहे सो इन सां ॻिची सां उनजा ॿधा वेंदा। जहन्नम जी का पेटी हूंदी, उन पेटी जे अंदरि बंदि करे अल्लाह ताला उनखे जहन्नम में फिटो करे छॾींदो। तंहिंजे करे तकब्बुर न कजे, तकब्बुर करणु, वॾाई करणु या शैतान जो कमु आहे। अल्लाह तबारक व ताला इंसान खे त आजिज़ कयो आहे, इंसान त आजिज़ आहे। इंसान जो हाल कहिड़ो आहे? इंसान दुनिया जे अंदरि जेका ज़िंदगी गुज़ारे थो पियो उहा आजिज़ी वारी ज़िंदगी गुज़ारे, तकब्बुर ऐं गुरूर वारी ज़िंदगी न गुज़ारे, त यकीनन अल्लाह तबारक व ताला तव्हां असांजा गुनाह माफ़ करणु फरमाईंदो। अमाल साले करे इंसान निमाज़ पढ़े, जीअं निमाज़ त हिकिड़ो अहिड़ो अमल आहे जो हदीस शरीफ़ जे अंदरि आहे ग़ालिबन, त जॾहिं बेनिमाज़ी इंसान खे अल्लाह तबारक व ताला जहन्नम जी बाह में फिटो कंदो, पोइ 1000 साल ताईं सॾींदो रहंदो, सॾे 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 थकिजी पवंदो। 1000 साल खां बाद में अल्लाह तबारक व ताला उनखे जवाबु ॾींदो त छो थो सॾी पियो, कहिड़ो कमु आहे तुंहिंजो मूं में? हू चवंदो साईं मुंहिंजो हाल त हीउ थी चुको आहे, मुंहिंजो जिस्म सड़ी चुको आहे, मां जा जेको आहे सो हीउ जिस्म बिल्कुलु जेको आहे सो ख़तमु थी चुको आहे, जहन्नम जी बाह में चेहरो ख़तमु थी चुको आहे, उज़वा ख़तमु थी चुका आहिनि, हाणे मूंखे जेको आहे न पाणी मिले पीअण जे लाइ, पाणी पीअण जे लाइ मिले। रब्बुल आलमीन फरमाईंदो मूंसां न ॻाल्हाईंदो कर बसि। पोइ फ़रिश्तनि खे अल्लाह तबारक व ताला ऐलान फरमाईंदो हिन खे पाणी पीआरियो, पर उहो जहन्नम जो पाणी जेको इन जे जिस्म मां रत ऐं कुआं जेका सड़न जे करे, जिस्म सड़न जे करे निकिती आई आहे, हिनखे प्यालो भरे करे ॾियो त इहो पीए। साहबी सॻोरे अर्ज़ु कयो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, साईं पोइ अहिड़ो पाणी बि उहो पीअंदो? क़ुरान पाक जे अंदरि आहे त यतजर्रहु, उहो पीअंदो, डुक डुक करे पीअंदो, माना एॾी त उनखे अंदरि जी उञ हूंदी जो इहो पंहिंजे जिस्म मां किनो पाणी रत ऐं कुआं जी सूरत में जेको निकितल आहे उहो बि पीअंदो। हदीस शरीफ़ जे अंदरि ईंदो आहे, जीअं पीअण ई प्याले खे मथे ई मुंहुं जे आणींदो त उनजो मुंहुं जो गोश्त बि सॼो छणी करे वरी प्याले में किरी पवंदो, पर क़ुरान पाक फरमाए थो यतजर्रहु, पोइ बि इहो इंसान डुक डुक करे पीअंदो। वला यकादुसी उहो हयातिल मौत, उहो ईअं तसवर कंदो त हाणे मुंहिंजे मथां मौत अचे मन, इहो पाणी तॾहिं पीअंदो त इहो मुंहिंजे मथां जीअं मौत अची वञे, पर रब से फरमाए थो मौत उन काॾों बि न ईंदी, हाणे हमेशह वारी ज़िंदगी आहे। तंहिंजे करे इंसान ज़ात जे मथां लाज़िम आहे त इंसान सुकून ऐं इत्मिनान वारी ज़िंदगी जेकॾहिं गुज़ारणु चाहे थो त 5 वक़्त निमाज़ पढ़े। हर रोज़ाना तो मस्जिद जे अंदरि 5 दफ़ा मुअज़्ज़िन अज़ान ॾेई करे हय अल सलाह हय अल फलाह चवे थो पियो, पर इंसान कंध वराए बि नथो ॾिसे त इहो छो अज़ान अचे थी पई, इहो छा थो चवणु चाहे पियो। रब साईं फरमाईंदो दुनिया जे अंदरि तूं एॾो बेपरवाह हुएं जो मुंहिंजे दरवाज़े ते अचण जे लाइ तयारी न हुई, गुनाह करण खां बाद में तौबा इस्तिग़फ़ार लाइ तयार बि न हुई, तंहिंजे करे दुनिया में तूं बेपरवाह आहीं त आख़िरत में मां बेपरवाह आहियां, पियो हाणे जहन्नम जे अंदरि सड़। तंहिंजे करे अल्लाह ताला खां दुआ कयूं त अल्लाह तबारक व ताला तव्हां असांखे 5 वक़्त निमाज़ पढ़ण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए, जेसीं ताईं अल्लाह ताला ज़िंदा रखे, पंहिंजे पोयनि गुनाहनि ते तौबा इस्तिग़फ़ार जी तौफ़ीक़ अता फ़रमाए, ईमान ऐं अमाल साले जे करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। जॾहिं मौत अचे त मौत तव्हां असांजे कलमे ते अचे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम।